शदाद कोट में सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िले कंबर शदाद के उहदेदारनि जो इजलास ज़िले सदर कामिर हयातुनि जी सदारत हेठि में थी गुज़रियो। इजलास में ज़िले जे तंज़ीमुनि ऐं सियासी सूरतहाल समेत डिप्टी कमिश्नर कंबर शदाद कोट इमदाद अबड़ो पारां 1 खां 4 ग्रेड जे नौकरियुनि में अक़रबा परवरी ऐं बदउनवानी करण ज़रिए भाण ऐं हारी कार्ड में एग्रीकल्चर ऑफिसर सां मिली भगत करे किरोड़े रुपयनि जी करप्शन करण समेत रेवेन्यू डिपार्टमेंट में हर जायज़ कम जा पैसा मुक़रर करे सरेआम रिश्वत वठण ख़िलाफ़ गौर वीचार कंदे 21 डिसंबर ते ज़िले अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरा करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त शदाद कोट में 21 ऐं 26 डिसंबर ते एहतिजाजी मुज़ाहिरो करण जो पिणु ऐलान ऐं फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़िले अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरनि जी कामयाब बणाइण लाइ मुख़्तलिफ़ कमेटियूं जोड़ियूं वयूं, जॾहिं त शदाद कोट जे मुज़ाहिरनि जी कामयाब बणाइण लाइ अॼु 19 डिसंबर ते हंगामी वर्कर इजलास कोठाइण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास जी सदारत मोहम्मद हयातुनि कई ऐं उन मौक़े ते ज़िले अंदरि मिलंदड़ नौकरियुनि ऐं फेरफार कई आहे, जेका हिन ज़िले जे अवाम सां नाइंसाफ़ी आहे। हिन चयो त हारी कार्ड जेको सिर्फ़ हारियुनि खे मिलणो आहे, उहो उन्हनि खे मिलण बजाए ज़मींदारनि खे ॾिना विया आहिनि। हुन चयो त अहिड़े अमल ख़िलाफ़ पूरे ज़िले अंदरि भरपूर तहरीक जो आगाज़ कयो पियो वञे। हुन चयो त तरक़ी पसंद पार्टी अहिड़नि मुलवस अनासरनि खे बेनक़ाब करण जो अज़म कयो आहे। इजलास में ज़िले जनरल सेक्रेटरी इमदाद सुमरो, रशीद मक्सी ऐं मोहम्मद वारिस खोसो पिणु शिरकत कई। गुलज़ारा मंचांडियो, कोशिश डिजिटल, शदाद कोट।